हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में अल्लाह पाक जो शुक्र आ जे सुन्नी बनाए सैफी बनाए। सामईन सब खां पहिरीं बेहद शुक्रगुजार आहियां पंहिंजनि मुर्शिदन करीमन जो जेके पंहिंजी ज़िंदगी जा कीमती घड़ियों ऐं कीमती लम्हा कढी असांजे गरीब खाने ते तशरीफ़ वठी आया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त संदन जे दर्जात के बुलंद फरमाए। दुनिया या आखिरत में जेका पाण दीन जी तबलीग मेहणन ऐं मलामतुन जी परवाह भी न कंदे रुसवाई जो खौफ खत्म कंदे अज उहा सुर्की पंहिंजे गुलामन के प्यारे रहा है जेका असल मुरीद जी हक हुई जो बाब बंद थी चुको हुयो इन हद ताईं बंद थी चुको हुयो जो अज बदकिस्मती सा आ मुखातिब के और फिरके सा नया पंहिंजे ही मसलिक सुन्नत जमाए सा आया जो अज बदकिस्मती सा अज पंहिंजे ही मसलिक पंहिंजे ही मशरब रखण वारन मानुन के भी यह नेमत समझ में नथी अचे। इन विच में जे विच में इन नेमत जी पहचान ही मुश्किल हुजे जेके जाहिर करण सा हजारा मेहणन ऐं मलामतुन जा टोकरा सिर ते खणा पवन था। सरकार अलैहि सलातो वसलाम जी उम्मत ताईं इन नूर के पहुंचाईंदे इन फैज के पहुंचाईंदे केतरा ही बदले में जुमला ऐं अल्फाज बुधना पवन था उनन जी परवाह न कंदे जेका औलिया अल्लाह जी शान आ। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जा वली हुए हैं जेके न दुनिया में को गम ऐं खौफ आ न कोई उनन के आखिरत में को गम ऐं खौफ हो। केंजी भी परवाह ना है केंजो भी खौफ ना है। हक जो पैगाम आ जेको लटजी चुको होयो पण अल्लाह जे फजल सा मदीने वाले साईं जी खास तवज्जो इनायत सा उनके आम करे रहे। अगर ही नस्ल न समझो अगर ही नस्ल न समझो तो ही बाब बंद थियणो आहे कोन क़यामत ताईं अल्लाह जा वली इंदा रहंदा। अगर ही नस्ल न समझो मुस्तफीज न थियो त जी हुजूर अलैहि सलातो वसलाम ताइफ जी सरजमीन ते फरमायो हुयो अगर हिनन कलमो न पढ़ियो तो पोया हिनन जी नस्ल जरूर ईमान आंदी। वो सब सख्तियों बर्दाश्त करे उन पैगाम के पहुंचाईंदा हा जो कुफारो मुशरिकीन जो उरूज हुयो गुलाम अर्ज कंदा हा त हुजूर इतनी तकलीफ न करियो कुफारो मुशरिकीन जो जोर आ। इन विच में असा कमजोर आयूं जाहिरी तरह ए महबूब इन पैगाम के छुपायो। अजीज व अकारिब रिश्तेदार गड थींदा हा चवंदा हा दुनिया जी जेका चीज तलब कयो वो ॾियण जे लाइ तैयार हूं बल्कि इन पैगाम के आम न कयो। मुखालिफत आ काफरन जो जोर आ पर पाण फरमाईंदा हुया त मुंहिंजे हथ ते हिकड़ी तरीअ ते सिज के रखो बे हथ जी तरीअ ते मुबारक हथ जी तरीअ ते चंद्र के रखो तने भी यो सोदो कने भी कोन कंदुस अल्लाह जो पैगाम आ मखलूक ते पहुंचाईंदो जेका नबी जी शान सुभान अल्लाह। तमा अर्ज कया पे अगर ही मखलूक अगर ही मुसलमान न समझा तो उम्मीद आ कोई असा का बाद में कोई मर्दे कलंदर जरूर पैदा थींदो
जेको इन नेमत के खणी इंदो ऐं ही नस्ल जेका पोई नस्ल आ इन नूर के ॾिसंदी रहंदी ही त ही भी को दीन आ, हिन जी भी का दीन में गुंजाइश आ। उम्मीद आ अगर उन जा वडड़ा फैज़याब न थिया त उन नस्ल जे ज़हनन में शऊर जिंदा हुंदो जेको मुजा मुर्शिद करीम जिंदा करे रहिया आहिनि पंहिंजी तवज्जो सां। अगर वो शऊर उन्हनि में जिंदा हूंदो तो उन्हनि खे फैज़याब थियण में काई भी रुकावट कोन थींदी, मुस्तफा जे फैज़ सां फैज़याब थींदा रहंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं उन वलीउल्लाह जे अॻियां भी काई रुकावट न थींदी जहिड़े तरीक़े सां हुज़ूर पीर मिठा साईं रहमतुल्लाह तआला अलैह अॼु हिन नेमत खे जेको असां सैफी अल्हम्दुलिल्लाह आम करे रहिया हूं 50% तकलीफ़ ऐं मुश्किलातुनि जो मुज़ाहिरो करनो तो पवे, उनके बर्दाश्त करनो तो पवे, पर 50% अगर मुसीबतुन ऐं मुश्किलातुन जो बचाव आ तो फकत इन जे करे जो दलील मौजूद आ। कोई दूर शहर ना है, लाड़काने जे शहर में पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जी निगाह सा हज़ारा माण्हू ये मच्छी जिया तड़पंदा होया। सुभान अल्लाह। जने तवज्जो फरमाईंदा हा अल्लाह जे जिक्र जो नूर क़ल्ब में इंदो हो तो माण्हू मच्छी जिया जमीन ते तड़पंदा हा। इहा ही बोली उते भी गाल्हाई वेंदी ही, मुखालिफत कई वेंदी ही, पाण परवाह न कंदा हा। अज उहे दलील असां के आसानी पैदा करे रहिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो एक सिलसिलो आ कुरान मजीद में आयत करीमा या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद मिनकुम अन दीनिही, ए ईमान वारो अगर तव्हां पंहिंजे दीन खां फिरी वियो अल्लाह जे लाइ काई भी मुश्किल कोन्हे इहा ॻाल्हि। फसौफ यातिल्लाहु बिक़ौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु, अल्लाह हिक तव्हां जे जाइ ते अहिड़ी क़ौम पैदा कंदो जंहिं दीन के तव्हां छॾींदो अल्लाह अहिड़ी क़ौम पैदा कंदो। इहा उन जे लाइ काई मुश्किल ॻाल्हि कोन्हे। अल्लाहु अकबर। उन क़ौम जी अलामत इहा हूंदी तव्हां जे विच में उहा अची वेंदी, उन दीन खे निर्माण कंदी जंहिंखे तव्हां छॾे चुका हूंदो, ऐं उन जी अलामत इहा हूंदी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु, वा क़ौम अल्लाह सां मोहब्बत कंदी, अल्लाह भी उन क़ौम सां मोहब्बत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तां त शुक्राने रहमत अर्ज़ कंदो रहंदो आहियां त अगर ही बाब न बंद थी चुको हुयो तो अल्लाह जे लाइ कोई भी मुश्किल नहीं, अल्लाह हर चीज ते कादिर आ। सुन्नत जमायत में अल्लाह सैयदना सैफुर रहमान रहमतुल्लाह तआला अलैह के जाहिर फरमायो ऐं उन हस्ती वो कम करे दिखारियो। अल्लाह अकबर। उन जी जड़ त लाहौर जे शहर फकीराबाद में आ, उन जो शाखू उन जो टारू मुल्कन जे कोने कोने में, दुनिया जे कोने कोने में अल्लाह जे जिक्र जो फल दही रही। सुभान अल्लाह। अज वो फल तव्हां के मेहड़ में भी मिली। ताओ पांजे मुर्शिदन करीमन जो बेहद शुक्रगुजार आहियां जो मुंहिंजी भी इहा हालत हुई जो मूंखे इहा नेमत समझ में न ईंदी हुई। ऐं त जॾहिं लाड़काने जे शहर में मूंसां पंहिंजा मुर्शिद करीम मिलिया, मुलाक़ात कयनि, ऐं संदन जी ख़िदमत कई, तवालत में नथो वञा, कुछ जुमला अर्ज़ कयां त पाण मूंखे फरमायो तूं मूंखे सुञाणी थो चे। महाराज को मां के सुञाणा नथो, कल टे ॾींहं खां वठी तव्हां मुंहिंजे पोयां नमाज़ पढ़ो पिया, मां हीअं सलाम वराए ॾिसां पियो सभु मथे उगाड़ा के कहिड़े हाल में, के कहिड़े हाल में मां के सलाम वराए ॾिसां पियो त अगर मूंखे पूरी जमायत में पूरी सफ़ में को नूरानी रोशन चेहरो नज़र पियो अचे तो तव्हांजी ज़ात। सुभान अल्लाह। फैज़ाने सैफिया जारी रहे। मुंहिंजी दिल में अल्लाह मोहब्बत पैदा कई, मां दीन जी खातिर अल्लाह जे रसूल जी रज़ा जी खातिर अवां के अल्लाह जो नेक बानो तसव्वुर करे अवां जी खिदमत जे लाइ कुछ चीज पेश कई। पाण मुस्कुराया, दुआ फरमाया, डी गुजरियो, ब गुजरिया, टे गुजरिया, हॉस्पिटल में होया, बाद में जने वापस वजन पे फरमाइन पे हाफिज साहब तो असानी खिदमत कई आ, असां जे सीने में एक नूर मौजूद आ, दिल च वेठी हुआ कुछ खैरात तोखे दईऊं। मुके सामू विहारे ये तवज्जो फरमाया, अल्लाह जाने मुके समझ में या गाल न पी अची। मदरसे जो तहसील या फारिग तहसील जो समझ में गाल नथी अचे। आम मुसलमान बेचारे सादे कलमे पढ़ण वाले की किदा समझ में ईंदी, जिन सुबह खां वठी शाम ताईं जिंदगी जो सफर इं तो गुजरे तो सुबह खां वठी शाम ताईं या होटल में घुमा या मोबाइल में घुमा या दुनिया की गफलत में घुमा, उनकी नेमत कीअं समझ में जो इन जे मुकाबले में असां बचपन खां वठी बुलूगत ताईं पूरी उम्र मदरसन में गुजारी, अहल इल्म के नजदीक गुजारी, असांजी समझ में नेमत न पी अचे। पाण तवज्जो फरमाए रहा होया, आओ दिल में खिली रहो, शर्मसारी महसूस करे रहो, इसलिए छा करे रहे हैं मुके अल्लाह जो ज़रबू लगाए नहीं, छा वजह छा है। आओ दिल में मुस्कुराए पो चा अल्लाह करे तो जल्दी खत्म थी, दुआ कर बस मां
के जरूरत ना है पान तवज्जो करे तो हलिया गया पर उन दी का बाद में आओ मुखे कदे कदे हल्की हल्की कल्ब में अल्लाह जे जिक्र जी धड़कने दिल सा एक खुशबू महसूस थी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो चंद लम्हा वो छोड़ हुई पर वो लज्जत पहुंचाए भी, वो लज्जत मुखे बेकरार करे भी। को तवील अरसो गुजरो, साल गुजरिया, अल्लाह के न के आफत में मुखे मुब्तला कयो। उन वक्त मुखे वो हस्ती याद अची जे लाड़काने जे शहर में विहारे कुछ जान में मोहब्बत प्यारो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आओ मुसीबत के पंहिंजे मथा खत्म करण जे लाइ दुआ जी नियत सा संदन सा फोन ते राब्तो कयो। पाण दावत दिनन हर महीने जी 14 जी रात महफिल जिक्र थींदी आहे, उन में हाजिर थियो अल्लाह जो हुजूर में दुआ कंदासी, अल्लाह तव्हांजे मथा मुसीबत दूर फरमाइंदो। अल्लाह अकबर। अर्ज करण जो मकसद ही आओ मुसीबत के खत्म करण जी नियत सा संदन जी आस्ताने पाक ते हाजिर थींदो होस। जने रात जो महफिल थींदी ही सॼी रात सोचींदो होस त ही छा सिस्टम आ, ही जिक्र जो केड़ो तरीको आ। अल्लाह अकबर। वह मन विसविसन जो में मुब्तला थींदो होस, उता नियत करे निकरंदो होस, बीहर न ईंदुस। इन हालत ताई ला इल्मी ही बेशऊरी हुई। अल्लाह अकबर। वापस ईंदो होस, वरी जने वा दिल जी धड़कन में अल्लाह जे जिक्र जी लज्जत महसूस थींदी ही, वरी वा याद ईंदी ही, मोहब्बत कशिश शिक थींदी ही, अल्लाह जी जात के भी यही नेमत मंजूर हुई। अल्लाह अकबर। बाद में वरी हाजिर थींदो होस, वरी तवज्जो फरमाईंदा हा, जल्दी में मुरीद आऊं भी कोन थियो हुयो मान, जल्दी में मुर्शिद मां भी कोन मन्यो हुयो मान। मेहड़ का वठी जेकबाबाद का भी टपी उन सरजमीन ते पहुंचंदो हुयुस जिथे सिंध जी इंतहाई अॻियां बलोचिस्तान शुरू आहे। इन सरजमीन ते विंदो हुसिया तड़प हुई जेका एतरो तवील सफर कराईंदी ही। जल्दी में आओ बैत को न कई हम जने इन नेमत के संदन जो एहसान जो मारस कम संदन जो एहसान आ, संदन जो आ बेहद शुक्रगुजार आया जो दीन जो यो हिस्सो हो जेको मोजे इल्म मोजी समझ का मथे हो। पाण पंजी तवज्जो सा मुखे नवाजे वो शऊर अता कन जो दीन जे इन हिस्से जे इनकार का अल्लाह बचायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ये संदन जो एहसान आ। हिकड़ो दी मुझे मथा मेहनत कोन कयन, केतरा साल सोहबत में रखियो, केतरन दीहन नहीं केतरन महीनन का बाद में आओ समझी करे संदन जी मुरीदी में संदन जी गुलामी में बैत कयम। अल्लाह अकबर। ही सफर कंदो रहूं मेहड़ का संदन जी आस्ताने ताई, माहवार महफिलन ते हाजिरी दींदो रहूं। अल्लाह अकबर के सिस्टम जी, इल्म तरीकत जी, इल्म बातिन जी, इल्म जिक्र जी काई भी खबर न हुई, तसव्वुफ जी काई भी खबर को नहीं। आज मा चाहिए रहे हुआ दुनिया में मुझे जितना मिला है, जो कुछ भी मिला है, सब कुछ ये मेरे मुर्शिद की निगाहों से मिला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मैं क्या और क्या हकीकत हमारी, ये सब कुछ है कामिल मुर्शिद सैयद निस्बत तुम्हारी। दुनिया जे सिकंदरन सा आज जेकने वेठायूं कुलो कुल्हे में मिलाए। अल्लाह अकबर। दुनिया जा सिकंदर भी आज जेकने असा जे करीब अची करे असा का हेठ वेहण पसंद कन था थियो पंजो कोई भी कमाल कोने। एक आखिरी जुमलो अर्ज क्या मिसाल दींदो आया दोस्तन के, लोह के तवा पानी में उछलायो उन दी फितरत में तरण आहे ही कोन बुडंदो। जी तवा पानी में उछलायो लोह बुडी विंदो, एकड़ो गाडर तवा पानी जे दरिया में उछलायो बुडी विंदो। अल्लाह अकबर। वरी तवा कमजोर विचारे के काठ जी तख्ती के पानी में उछलायो तरंदी हलंदी, उन जी फितरत में तरणा, लोह जी फितरत में बुडणा। अल्लाह अकबर। उन ही लोह के वरी के काठ जी ठेल तख्ती मां खूबसूरत के बेड़ी में सवार कयो, वा बेड़ी पाण त तरंदी हलंदी पर जे जी फितरत में तरणो ही कोने को उन लोह के उतारींदी हलंदी। लोह जो कमाल कोने उन काठ जी ठेल। अल्लाह अकबर। उन बेड़ी जो कमाल आ, तख्ती जो कमाल आ, जेंजी फितरत में तरणा। मैं बिल्कुल तस्लीम कया थो आओ का एतरी जात न तो रखा, एतरी का हैसियत न तो रखा, कुछ भी कमाल मौजूद ना है मुजी फितरत में तरण भी कोने को। अज जे कदे न समुंद दुनिया जे दरिया में जे कदे तरंदो हालात होती है संदन जे फैज जो सारा संदन जी निगाहों जो। सुभान अल्लाह। पीर अर्ची मुबारक, पीर अर्ची मुबारक। मुजा मुर्शिद करीम
मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा नवास आहिनि मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी औलाद आहिनि सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे घराणे जा आहिनि अल्लाह अकबर संदन जी फितरत में तरणा उहे पाण त तरन था पर संदन जी पंजन गुलामन खे भी तारियूं था सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया जे दरिया में केतरा ही मुसलमान गोता खाइंदे दिसूं था अहले इल्म भी गोता खाइंदे दिसूं था उन वक्त मुखे समझ अची वई जने मुर्शिद कामिल जी निगाह सा मुखे नेमत समझ में अची वई अज दी तई मां पाण खे मलामत करे पंजे गले खे पकड़े तन्हाई में वेही एक दर्दमंदाना पंजे नफ्स खे अल्लाह अकबर समझाइंदे ताकि मता करे होश विञाए वेही तो को हाफिज भी आया अहले इल्म भी आया अगर कारी भी आया जो कुछ भी आया खबरदार मता होश विञाए वेही अल्लाह जे जिक्र खां दूर थी तन्हाई में पाण के पांजे नफ्स के और के ना के सुन्नी आलिम के भी न पांजे नफ्स दी इस्लाह कंदे आऊं एक जुमलो चयो आ वो जुमलो मुझे दिल जी दर्द जी तमन्ना है ताकि अवां जे अग्यां भी इजहार कया उम्मीद आ त यो सब कुछ मुझे ही मथा बबाल उछलाइंदो आऊं ही बेकार रहा आऊं और के हाथ नथो खणा मुझे एक शेर आ तन्हाई में पाण के नसीहत कंदे ताकि इस्तकामत सा रहा दीन का दूर न थिया जिक्र का दूर न थिया पाण के नसीहत कंदे चयो आ हाफिज कारी आबिद आलिम जिक्र बिना थई दीन में जालिम पाण के तो हाफिज कारी आबिद आलिम जिक्र बिना थई फैज़ बिना थई दीन में जालिम सेफी यासीन लिखन तू अहड़ा कालिम दोस्त थींदई सब धारों धार जेथो चाही कुर्ब खुदा जो पाण के तो कसरत सानू जिक्र कमाए जेथो चाही कुर्ब खुदा जो सुभान कसरत सानू जिक्र कमाए गफलत में न तू गाफिल थी गफलत में न तू गाफिल थी कीमती जेवर की न विञा जेथो चाही कुर्ब खुदा जो आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।